छा तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जो सभ खां वॾो हैरान कंदड़ राज़ कहिड़ो आहे? नोबेल प्राइज़ रखंदड़ अल्बर्ट स्विज़र खां लंदन में इंटरव्यू दौरान कंहिं रिपोर्टर पुछियो, डॉक्टर साहब, अॼु जे ज़्यादातर माण्हुनि में ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे? डॉक्टर थोरी देर जे लाइ ख़ामोश रहियो ऐं चयाईं त माण्हू सोचींदो नाहे ऐं अॼु मां बि इन ई बारे में तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो। अॼु असां हिकु सुनहरे दौर में रहूं था। हीउ उहो दौर आहे जंहिं लाइ माण्हू 1000 सालनि खां ख्वाब ॾिसी रहियो हो ऐं महिनत करे रहियो हो, पर अॼु जॾहिं हीउ दौर असांखे हासिल थियो आहे त असां हिन खे ईअं ई फ्री में मिलियल सम्झो आहे, पर हिन पुठियां थियल कोशिशुनि ऐं महिनत खे असां विसारे छॾियो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त असल में थींदो छा आहे? हिन खे सम्झण लाइ असां 100 माण्हुनि ते गौर कंदासीं जिन 25 सालनि जी उमिरि में पंहिंजे करियर जी शुरूआत कई। छा तव्हांखे अंदाज़ो आहे त 60 सालनि जी उमिरि ताईं पहुचंदे हिननि सां छा थियो हूंदो? 25 जी उमिरि में शुरूआत कंदे हिननि सभिनी खे यकीन आहे त हू कामयाब थींदा। अगरि तव्हां कंहिंखां बि पुछो त छा तव्हां कामयाब थियणु चाहियो था त हू चवंदो यकीनन, ऐं तव्हां गौर बि कयो हूंदो त हुननि जी अखियुनि में ज़िंदगी जे लाइ हिकु उमेद, हिकु तड़प आहे। अखियुनि में हिकु तरह जी चमक आहे ऐं ज़िंदगी उन जे साम्हूं हिकु ख़ूबसूरत मक़सदु वांगुरु आहे। पर 60 सालनि जी उमिरि ईंदे ईंदे ख़बर आहे छा थींदो? 60 सालनि जी उमिरि में उन्हनि मां हिकु अमीर थी चुको हूंदो, 4 पैसे जे हवाले सां हिन उमिरि में बि कमु करे रहिया हूंदा ऐं बाक़ी टुटी चुका हूंदा। हिकु पल जे लाइ सोचो, 100 माण्हुनि मां सिर्फ़ु 5 कंहिं पोज़ीशन ते पहुची सघिया। एतिरी तादाद में नाकाम छो रहिया? उन चमक, उन ख़्वाहिश जो छा थियो जेका 25 सालनि जी उमिरि में उन जे अंदरि हुई? उहे ख्वाब, उहे उमीदूं, उहे प्लानिंग्स जो छा थियो? हिकु शख़्स जेको कुझु करणु चाहींदो आहे ऐं जेको कुझु करे सघंदो आहे, उन जे विच में एतिरो फ़र्क़ु छो आहे? जॾहिं असां चवंदा आहियूं त सिर्फ़ु 5% माण्हुनि ई कामयाबी हासिल कई, त असांखे कामयाबी लाइ क्लियर बि करणो पवंदो त असल में कामयाबी आहे छा। अगरि तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं हीअ आहे कामयाबी जी डेफिनेशन। कामयाबी जो मतिलबु आहे कंहिं महान गोल खे क्लियरली सेट करे अॻिते वधणु। अगरि हिकु शख़्स पहिरियों ई तय कयल मक़सद ते कमु करे रहियो आहे ऐं ॼाणे थो त हू केॾांहुं वञी रहियो आहे त उहो शख़्स कामयाबु आहे। अगरि हू ईअं न करे रहियो आहे त हू नाकाम आहे। मतिलबु कामयाबी सेट कयल गोल खे सम्झंदे उन जी तरफ़ अॻिते वधणु आहे। अॼु असांजे साम्हूं जेका मुसीबत आहे उहा आहे बिना सोचे सम्झे भीड़, याने ॿियनि जे पुठियां हलणु। ज़्यादातर माण्हू उहो कुझु करे रहिया आहिनि जीअं ॿिया करे रहिया आहिनि। इहो सम्झे बग़ैर त छो लॻभॻि 5 सालनि जी उमिरि में असां पढ़ाई शुरू करे छॾींदा आहियूं। 20 खां 25 जो थींदे ई असां रोज़ी रोटी कमाइणु शुरू करे छॾींदा आहियूं, उन सां गॾोगॾु फैमिली जी संभाल बि। पर 60 सालनि जी उमिरि थियण ताईं बि असां इहो न सिखी सघंदा आहियूं त फाइनेंशियली फ्री, याने पैसे जे हवाले सां आज़ादु कीअं थिजे। तकलीफ़ वारी ॻाल्हि इहा आहे त असां मुआशिरे जी नक़ल करे रहिया आहियूं, याने उन्हनि 95% जी जेके नाकाम रहिया। हाणे सुवाल हीउ आहे त ही माण्हू एतिरी ज़्यादा परसेंटेज जी नक़ल छो कंदा आहिनि? इन जो जवाबु उहे पाण बि नथा ॼाणनि। इन्हनि माण्हुनि खे यकीन आहे त हालातुनि उन्हनि जी ज़िंदगी खे हिकु सांचे में फिट करे छॾियो आहे। हाणे पाण कामयाबी जी डेफिनेशन जी तरफ़ वापसि हलूं था। कामयाब केरु थींदो आहे? सिर्फ़ु उहो ई शख़्स जेको पंहिंजे मक़सद खे तय करे उन ते कमु कंदो आहे। अहिड़ो शख़्स चवंदो आहे, मूंखे ज़िंदगी में ही करणो आहे, ऐं उन जे लाइ कमु शुरू कंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त कामयाब माण्हू केरु आहिनि। उहा स्कूल टीचर कामयाब आहे जेका ॿारनि खे इन लाइ पढ़ाए रही आहे छो जो उहा इहो ई करणु चाहींदी हुई। उहा औरत पंहिंजी ज़िंदगी में कामयाब आहे जेका हिकु ज़ाल ऐं माउ आहे छो जो उहा ज़ाल ऐं हिकु माउ ई थियणु चाहींदी हुई ऐं हू पंहिंजी ज़िमेदारी सुठे नमूने निभाए रही आहे। हू कुंड में वेठल गैस स्टेशन वारो शख़्स कामयाब आहे छो जो उन इहो ई पेशो अपनाइण जो गोल सेट कयो हो। उहो सेल्समैन कामयाब आहे
जेको हिकु टॉप जो सेल्समैन बणजण चाहे थो ऐं उन ई ज़हन सां प्लानिंग बणाए थो। हर उहो शख़्स कामयाबु आहे जेको पहिरें खां पंहिंजे तय कयल मक़सद ते काफ़ी सोच ऐं सम्झ सां कमु करे रहियो आहे। पर 20 मां सिर्फ़ु हिकु माण्हू ई ईअं करे सघंदो आहे। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त हिकु शख़्स जेको पंहिंजी ज़िंदगी में कामयाबु थियो उहो हमेशह कामयाबी जी राह ते ई हलंदो रहियो, जॾहिं त नाकाम शख़्स हमेशह नाकामी जे रस्ते ते ई कमु कंदो रहियो। इहो सिर्फ़ु गोल जे करे ई थियो। हिकु अहिड़े जहाज़ जे बारे में सोचो जेको बंदरगाह खां बसि निकिरण वारो आहे, पंहिंजे सफ़र जी पूरी प्लानिंग ऐं नक्शे सां गॾु। जहाज़ जो कैप्टन ऐं उन जी टीम खे चङी तरह ख़बर आहे त हुन खे केॾांहुं वञिणो आहे ऐं केतिरो टाइम लॻंदो। हिन जहाज़ जे साम्हूं हिकु क्लियर गोल आहे। क्लियर गोल ऐं क्लियर मैप रखण वारो जहाज़ 10,000 मां 9,999 दफ़ा उन ई जॻह ते पहुचंदो जंहिं जॻह लाइ ही रवानो थियो हो, मतिलबु 100% टारगेट ते। हाणे हिन तरह जे हिकु ॿिए जहाज़ जे बारे में सोचो। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जो इन में कोई कैप्टन नाहे ऐं न ई का टीम। हिन जहाज़ जे साम्हूं कोई गोल नाहे, कोई मैप नाहे, बसि रुॻो हिन जी इंजन स्टार्ट करे हिन खे छॾे ॾिजे थो। मुंहिंजे ख़्याल में त तव्हां बि मूं खां एग्री हूंदा त बंदरगाह खां निकिरण खां पोइ जहाज़ या त कंहिं हादसे जो शिकार थींदो, या तूफ़ान में फासी पवंदो, या कंहिं वीरान जॻह ते बंदि थी वेंदो। ही कंहिं मंज़िल ते पहुची ई नथो सघे, छो जो हिन जे साम्हूं न ई को गोल आहे ऐं न ई हिन सां गॾु का गाइडलाइन आहे। साॻी तरह सां इहा ॻाल्हि इंसान ते बि लागू थिए थी। हाणे असीं दुनिया जे हैरान कंदड़ राज़ जी तरफ़ वापसि हलूं था। ज़िंदगी में क्लियर गोल रखण वारा माण्हू छो कामयाबु थींदा आहिनि ऐं गोल खां बग़ैर छो नाकाम थींदा आहिनि? अगरि तव्हां हिन ॻाल्हि खे सच में सम्झी वठो त तव्हांजी ज़िंदगी में जल्द ई बदिलाव ईंदो ऐं तव्हांजी ज़िंदगी ईअं न रहंदी जीअं अॼु आहे। तव्हां जेको कुझु चाहियो था उहो सभु तव्हांजे साम्हूं अची वेंदो। कामयाबी ऐं नाकामी जो राज़ ही आहे त असां जेको कुझु सोचींदा आहियूं उहो ई थी वेंदा आहियूं। अगरि को शख़्स चाहे ऐं कोशिश करे त हर शइ हासिल करे सघे थो। मज़हबी किताबनि में बि चयल आहे त जेको यकीन कंदो आहे उन जे लाइ सभु कुझु मुमकिन आहे। पूरी काइनात जे असूलनि मां इहो बि हिकु आहे। अगरि तव्हां नेगेटिव सोचींदव त नेगेटिव रिज़ल्ट ई तव्हांजे साम्हूं ईंदा, ऐं जेकॾहिं तव्हांजी पॉज़िटिव सोच हूंदी त उन जो रिज़ल्ट बि पॉज़िटिव ईंदो। अहिड़ी तरह अगरि असां कंहिं टारगेट जे बारे में सोचियूं त असां ज़रूरु उन खे हासिल बि करे वठंदासीं। ॿिए तरफ़ उहो शख़्स जंहिं जे साम्हूं कोई गोल याने मक़सदु नाहे, जंहिंखे नाहे ख़बर त उन खे केॾांहुं वञिणो आहे, मतिलबु त जंहिंजो ॾींहुं अॼु बि चांहि पापे सां शुरू थिए थो ऐं पूरो वक़्तु नेगेटिव सोच ऐं परेशानी में गुज़रे थो, हू उहो ई थी वेंदो जीअं हू सोचे रहियो आहे। अचो हाणे इहो सम्झूं त इहो सभु कुझु कीअं कमु कंदो आहे। छो असां उहो ई बणिजूं था जेको असां सोचूं था। तसवुरु करियो हिकु हारी वटि कुझु ज़मीन आहे। ज़मीन तमामु सुठी ऐं फसल ॾींदड़ आहे। ज़मीन में छा पोखणो आहे इहो फ़ैसिलो पूरी तरह सां हारी जो आहे। हू जेको चाहे पोखे, ज़मीन जो इन सां कोई मतिलबु नाहे। थोरो सम्झो, इंसान जो दिमाग़ बि ज़मीन वांगुरु आहे। ज़मीन वांगुरु ई दिमाग़ जो इन ॻाल्हि सां कोई मतिलबु नाहे त तव्हां उन में कहिड़ा ख़्याल पोखियो था। अगरि तव्हां पॉज़िटिव ख़्यालात पोखींदव त कामयाबी जी फसल कटींदव, ऐं अगरि नेगेटिव ख़्याल पोखींदव त नाकामी ई हथ ईंदी। तसवुरु करियो त उन हारी जे हथ में ॿिनि क़िस्मनि जा ॿिज आहिनि, हिकु कंहिं अनाज जो ऐं ॿियो कंहिं ज़हरीले पौधे जो। हारी ॿिनि जॻहनि ते ॿई ॿिज पोखे छॾे थो। हू उन्हनि जॻहनि ते पाणी ॾिए थो ऐं उन जी सार संभार बि लहे थो, मतिलबु पूरी महिनत करे थो। हाणे ज़मीन में जेको कुझु पोखियल आहे उहो ई वापसि मिलंदो। ॿई पौधा वधंदा आहिनि, हिकु अनाज जो ऐं ॿियो ज़हरीलो। अव्हां इहो त ॿुधो हूंदो त जेको पोखींदव उहो ई कटींदव। यादि रखो त ज़मीन खे इन सां कोई मतिलबु नाहे त हू अन्न मोटाए थी या ज़हर।
इंसान जो दिमाग़ ज़मीन खां वधीक भरोसेमंद आहे, पर ही ज़मीन जे असूलनि ते ई कमु कंदो आहे। अगरि असां हिन में पॉज़िटिव ख़्याल विझंदासीं त ही असांखे खोड़ सारी कामयाबी ऐं ख़ुशियूं ॾेई सघे थो। तव्हां चई सघो था त अगरि ही सही आहे त माण्हू पंहिंजे दिमाग़ जो सही इस्तेमालु छो नथा करनि, छो जो दिमाग़ असांखे पैदाइशी तौर ते मिलियल आहे, बिल्कुलु मुफ़्त, ऐं जेका शइ असांखे मुफ़्त में मिलंदी आहे उनखे असां तमामु घटि अहमियत ॾींदा आहियूं। अहमियत ॾींदा आहियूं उन शइ खे जेका पैसनि में मिलंदी आहे। इंसान जे दिमाग़ जो भरपूर इस्तेमालु नाहे थियो। दिमाग़ एतिरो ताक़तवर आहे जो हिन खे जेतिरो कमु ॾिनो वञे करे सघे थो। हाणे तव्हां फ़ैसिलो करियो त तव्हांखे छा करिणो आहे। पंहिंजा गोल पंहिंजी ज़मीन याने दिमाग़ में पोखियो। ही तव्हांजी पूरी ज़िंदगी जो सभ खां अहम फ़ैसिलो आहे। तव्हां हिकु कामयाबु शख़्स थियणु चाहियो था या जेको बि कुझु करणु चाहियो था, तव्हांखे रुगो एतिरो करिणो आहे त पंहिंजा गोल सेट करे पूरी तवजह सां उन जी तरफ़ अॻिते वधिणो आहे ऐं लगातार उन ते कमु कंदा रहो, ऐं हिकु ॾींहुं तव्हांजा ख्वाब हक़ीक़त में बदिलजी वेंदा। कोई सवाल ई पैदा नथो थिए जो ईअं न थिए। तव्हां सम्झी छॾियो त ही कुदरत जे सभिनी असूलनि मां हिकु असूल आहे। जीअं सर आइज़ैक न्यूटन जो ग्रेविटी याने कशिश सकल जो असूल आहे त अगरि तव्हां कंहिं बिल्डिंग जी छत तां टपो ॾियो त तव्हां हेठि ई ईंदव, मथे नथा वञी सघो। कुदरत जा सभई असूल हमेशा सही हूंदा आहिनि, हमेशा कमु कंदा आहिनि। तव्हां बि पॉज़िटिव रस्ते ते मक़सद जे बारे में सोचो। हमेशा खुलियल अखियुनि याने जाॻण जी हालत में ख्वाब ॾिसो त तव्हां पंहिंजो गोल याने मक़सद हासिल करे वरितो आहे, छो जो ख्वाब उहे नाहिनि हूंदा जेके तव्हां निंड में ॾिसंदा आहियो, बल्कि ख्वाब उहे हूंदा आहिनि जेके तव्हांखे निंड करणु न ॾियनि। उन्हनि कमनि जे बारे में सोचो जेके मक़सद खे हासिल करण खां पोइ तव्हांखे करणा आहिनि। मूंखे पूरी उमेद आहे त ही साल तव्हां लाइ कामयाबियुनि भरियो साबित थींदो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं ख़ुशि रहो ऐं ख़ुशियूं विराईंदा रहो। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण लाइ वॾी महिरबानी।